वालेकुम दोस्तों, छाला खुश आयो। उम्मीद कयूंगा तव्हां खुश ऐं आबाद हूंदा। अॼु आऊं थोरो टेलीनार जे बारे में अवां सां मुखातिब आहियां। पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन लिमिटेड सेल्युलर कंपनी टेलीनार पाकिस्तान ख़रीद करे वरिती। PTCL तरफ़ां पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में जमा करायल मूजिब टेलीनार पाकिस्तान ख़रीद करण जे लाइ नारवी टेलीनार ग्रुप खे 108 अरब रुपयनि जी ॿोली लॻाई वई हुई। ॿोली टेलीनार पाकिस्तान खे 100% ख़रीदारी जे लाइ रोक ऐं कर्ज़ खे कढी करे लॻी वई हुई। स्टॉक एक्सचेंज में जमा करायल मालूमात मूजिब PTCL उन ख़रीदारी जी अदायगी परॾेही कर्ज़ सां कंदी। टेलीनार पाकिस्तान खे पाकिस्तान में 4.5 करोड़ सब्सक्राइबर आहिनि। पाकिस्तान में 4.5 करोड़ सब्सक्राइबर्स टेलीनार जा आहिनि। कंपनी सितंबर ताईं 12 महीननि मां 112 अरब रुपया कमाईंदी हुई। ख़रीदारी मुकमल थियण सां PTCL 7 करोड़ माण्हुनि खे मोबाइल फिक्सेड ऐं माइक्रो फाइनेंस ख़िदमतूं फ़राहम करण वारो इरादो हूंदो। वाज़ह रहे त PTCL जो इंतज़ामी UAE जी कंपनी इस्तेसालात वटि आहे। उन खां अॻु स्विस ऑयल मार्केटिंग कंपनी ट्रैफिक वारा पाकिस्तान में $10 करोड़ सेड़ पुकारे जो मुआदो कयो। सऊदी आरामको गैस एंड ऑयल पाकिस्तान लिमिटेड जे 40% शेयर्स ख़रीद करण लाइ मुआदो कयो हो।